كانوا يقولون إذا متنا وكنا ترابا وعظاما إنا لمبعوثون آباؤنا الأولون قل إن الأولين والآخرين لمجموعون إلى ميقات يوم معلوم ثم إنكم أيها الضالون المكذبون لآكلون من شجر من زقوم فمالئون منها البطون فشاربون عليه من الحميم فشاربون شرب الهيم هذا نزلهم يوم الدين نحن خلقناكم فلولا تصدقون أفرأيتم ما تمنون أنتم تخلقونه أم نحن الخالقون نحن قدرنا بينكم الموت وما نحن بمسبوقين على أن نبدل أمثالكم وننشئكم فيما لا تعلمون ولقد علمتم النشأة الأولى فلولا تذكرون أفرأيتم ما تحرثون أنتم تزرعونه أم نحن الزارعون لو نشاء لجعلناه حطاما فظلتم تفكهون إنا لمغرمون بل نحن محرومون أفرأيتم الماء الذي تشربون أنتم أنزلتموه من المزن أم نحن المنزلون لو نشاء جعلناه أجاجا فلولا تشكرون أفرأيتم النار التي تورون أنتم أنشأتم شجرتها نحن المنشئون نحن جعلناها تذكرة ومتاعا للمقوين سبح باسم ربك العظيم اللهم صل على سيدنا محمد وآله وصحبه أجمعين अल्लाह ताला फरमाए त हिसाब जे ॾींहुं हिकिड़ा अर्श जे सॼे पासे खां बीठल हूंदा, ॿिया खाॿे पासे खां। जेके साॼे पासे खां बीठल हूंदा उहे अॻियनि मंझां बि घणा हूंदा, हिननि पोयनि मंझां बि घणा। साॼे पासे में बीहण वारा अॻियनि मंझां बि केतिरा ई हूंदा, पोयनि मंझां बि केतिरा। अॻियनि मंझां मतिलबु जेके बि 1.25 लख नबीअ थी गुज़रिया आहिनि उन्हनि जे उम्मत मंझां केतिरा ई। पोयां माण्हू उहे जेके सईदुल मुरसलीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में थिया आहिनि, इहे आख़िरीन पोयां थिया, इहे बि घणेई हूंदा। अदद अंग ॿुधाइणो कोन्हे, कसरत सम्झाइणी आहे। रब ताला फरमायो त अॻियनि उम्मतनि मंझां बि घणा हूंदा, हिन उम्मत जा बि घणा ई हूंदा। ऐं उहो जथो जेको ॿुधायो वियो आहे उन में अखर जे अंदरि फ़र्क़ु नथो सम्झ में अचे। सुलह चइबो आहे घणनि शख़्सनि खे, वॾो जथो हुजे, उहो सुलह अॻियनि में बि आयो, पोयनि में बि आयो। तंहिंजी माना त हिन उम्मत में अॻियनि उम्मतुनि जे मुक़ाबले में अर्श जे सॼे पासे खां बीहण वारा शख़्स घटि त कंहिं सूरत में न हूंदा। इहा ॻाल्हि सम्झ में। पोइ अलाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ नेमतूं मुक़ररु कयूं आहिनि जिन जो बयानु फरमायो अथसि त उहे जन्नत जे अंदरि वणनि, बाग़नि
वॾा वॾा तवील साया पाछा उन्हनि में ऐं तमामु बहितरीन उम्दा उम्दा पाणी वहंदड़ उन मुल्क में घणा मेवा उकिरंदड़ बि न, वरी रख कयल हुजे उन्हनि ते अहिड़ा बि न, आम जाम खाइण लाइ, ऐं बिस्तरा बहितरीन मथां आहिनि ऊंचियुनि जायुनि ते, सुम्हण वारी जाइ तमामु मथे बुलंद। रब ताला फरमायो त असां उन्हनि खे अहिड़ा घर, अहिड़ा बाग, अहिड़ियूं नंदियूं ऐं नाला उन पाणीअ जे ज़रिए आबाद करण जा उहे बाग ऐं ख़ुशहाली, ख़ुशि खोराकी, ख़ुशि पोशाकी अलाह ताला उन्हनि खे अता फरमाईंदो। ऐं घर फरमाए थो त असां उन्हनि जे लाइ पाले छॾियूं आहिनि औरतूं, इन अनशा न हुन इनशा, बेशक असां पालियूं आहिनि उते चङी तरह सां औरतूं, वजअल न हुन अबकारा, उहे कुंवारियूं औरतूं असां पालियूं आहिनि, उर्बन अतराबा, उहे प्यारियूं हूंदियूं, हिकु जहिड़ियूं हूंदियूं, जिन जिन माण्हुनि खे मिलंदियूं उन्हनि जे उमिरि में बराबरि हूंदियूं। जन्नत वारनि जी उमिरि खे हदीस पाक में बयानु फरमायो वियो आहे त उहे हूंदा भरपूर जवानीअ वारा जन्नत जा माण्हू, कद जा ड्रिघा, शकिल जा सुहिणा, रंग जा गोरा, इन क़िस्म जा शख़्स हूंदा ऐं 30 सालनि जी उमिरि जा हूंदा, 30, 33, 32 साल इन उमिरि जा। हीअ अलाह तबारक व तआला उन सॼे पासे वारनि जे लाइ जन्नत में नेमतूं बणायूं आहिनि। ॿियो हिकिड़ो टोलो आहे, उनखे चइबो आहे असहाब शिमाल, खाॿे पासे वारा। मां असहाब शिमाल कहिड़ा आहिनि खाॿे पासे वारा? अलाह ताला फरमाए थो त उनजी कहिड़ी ॻाल्हि कजे, ॿुधाइण जहिड़ी कान्हे जो ॻाल्हि कजे, पर ॿुधाइणी ज़रूरु आहे। ख़ुशहाल हुजे कंहिं शख़्स जो, उहे बयान त अलाह ताला मथे कया, बदहाल हुजे, बुरो हाल हुजे, तंहिंजो बयानु थो फरमाए थो त फी समूम, गरम हवा, हमीम, टहकंदड़ पाणी, ज़िल्लि यहमूम, ऐं उनखे पाणी हूंदो दूहे वारो, गरम हूंदो पाणी, पाछो हूंदो दूहे वारो, यहमूम चइबो आहे दूहे खे, ज़िल माना सायो, पाछो हूंदो उन्हनि खे दूहे वारो। दूहाट में पाछो थींदो आहे, ऐं दूहे में बदबू बि हूंदी आहे, साह जी मूंझ बि हूंदी आहे, ऐं कारह बि हूंदी आहे, तकलीफ़ हूंदी आहे। अलाह ताला फरमायो त उहे जहन्नम जे पासे वारा हूंदा हक़ीक़त में, लाबार जी भला करीम, उहो पाछो कंहिं बि सूरत में थधो न हूंदो, ऐं न की तबह खे मुआफ़िक़ हूंदो, जीअं आबोहवा मुआफ़िक़ हूंदी आहे, मुआफ़िक़ न हूंदो, मुखालिफ़ तबह जे बरख़िलाफ़ हूंदो। सुवाल थो पैदा थिए त इन खाॿे पासे वारनि खे इहा जुठ छो थी थिए, अहिड़ी ज़िंदगी उन्हनि खे बुरी छो थी मिले? रब ताला जवाबु फरमायो, इन्हम कानू क़ब्ल ज़ालिक मुतरफ़ीन, बेशक इहे हुआ इन खां अॻु अयाश, दुनिया जे जहान में पंहिंजे ऐश, खाधे पीते, लटे कपिड़े, गर्ज़, मक़सद ते हर शइ क़ुर्बान कई ही दीन जी, अलाह जे हुकुम खे सटियो हो, नबी जे सुन्नत खे फिटो कयो हो, तंहिं करे एॾी हुननि पंहिंजे अयाशीअ जी रिआयत कई, हाणे हिते आख़िरत में उनजो बदिलो आहे। कानू युसिरून अलल हिंसिल अज़ीम, उहे ज़िद कंदा हुआ वॾे गुनाह ते, कहिड़ो बि वॾो गुनाह उनजे मथां जेकॾहिं पहुची विया त पोइ सम्झाईंदड़ जे लाइ मुश्किल हो जो उन्हनि खे सम्झाए परे करे। इसरार चइबो आहे ज़िद खे, हिंस माना गुनाह, हिनस चइबो अहिड़े गुनाह खे जो माण्हू कसम उन गुनाह खां खणी पोइ टोड़े ऐं उहो गुनाह करे, माना अॻ में ई एॾा ज़िदी जो कसम टोड़े उन गुनाह ते पहुता आहिनि, हाणे इहे कीअं था छॾनि इन गुनाह खे? माना शरई मानियो हुननि फिटी करे छॾियो। शरई माना आहे गुनाह खे न करणो, वरी कसम खणणु त मां ई गुनाह न कंदुसि, हाणे इहो थियो शरई मानियो। हाणे जंहिं शरई मानिया खे टोड़े ऐं उन उथी गुनाह कयो आहे त ॿियो केरु आहे जेको हुनखे हूंदो अख़लाक़ी मानियो, हुनखे हूंदो तबई मानियो। तबई हिजाब, शरई हिजाब सभु इहे टोड़े चुका आहिनि, अख़लाक़ी हिजाब बि टोड़े चुका आहिनि। इहे
शर खां मथे त ॿियो को न को अख़लाक आहे ऐं न की का तबव आहे। छाकाणि त तबव बि शरीयत जे हेठि, शरीयत अञा मथां, अख़लाक बि शरीयत सेखारे, शरीयत हाकिम। पोइ जॾहिं हिकिड़े माण्हू कसम खणी पाण ते शरई मन क़ाइमु कई आहे, हाणे उथी जॾहिं उन गुनाह ते आयो ऐं कसम टोड़ियई त पोइ कीअं थो मुड़े? कानू यक़ूलून, पोइ हुनखे चइबो त बाबा तव्हां ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, आख़िर मौत त अचण वारो आहे। पोइ चवंदा हुआ त मौत जो ईंदो त छा थींदो? मौत खां त इनकार कोई नथो करे सघे, इहा त अहिड़ी सख़्तु ॻाल्हि आहे। तजुर्बो, मुशाहिदो, पीउ ॾाॾा, अज़ीज़ मिट माइट औलाद, इहे सभु माण्हू जा रोज़मरा अखियुनि जे आॾो पिया वञनि, कुलनि ते खयो, उन्हनि खे वञी सटियो अचे। हाणे इहो शख़्स मौत जो इनकार नथो करे सघे, पर मौत खां बाद वाक़िआत जेके रून मां थियनि था से अक़ाइद जा आहिनि। अक़ीदो रखे या न रखे उनजी मर्ज़ी आहे। आख़िरत में कहिड़ो हाल थींदो उन ॻाल्हि खे मञे या न मञे उनजी मर्ज़ी आहे। मौत हिकिड़ो मुशाहिदो आहे, उन मुशाहिदे जो इनकार करणु मुश्किल आहे। सो अलाह ताला थो फरमाए त उन्हनि खे जॾहिं चइबो हो त बाबा ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, चवंदा ऐज़ा मितना व कुन्ना तुराबऊं ऐज़ामन, अलाह सां मुलाक़ात कबी। उहे चवंदा हुआ त असां मरंदासीं, जॾहिं थी पवंदासीं मिटी ऐं हॾा, ऐं न लमबसून, छा तॾहिं असां उथियारिया वेंदासीं? पोइ असां उथारींदासीं, मिटी बणिजी वञूं, हॾा थी पऊं, पोइ उन वक़्तु असां उथियारिया वेंदासीं। इहा पुछा कर। जेकॾहिं उहो कंदो हाओ त पोइ चवंदो आबा न लबलून, छा असांजा अबा ॾाढा अॻियां उहे बि उथंदा? पोइ चइबो हुनखे धाव, चवंदा त अॼु ताईं अबा ॾाढा कोन उथिया आहिनि, बाक़ी असां कहिड़ो उथंदासीं। हिननि जो मतिलबु इहो आहे त उहे जेकॾहिं उथनि हा त असां वरी उन्हनि खे ॾिसूं हा। हालांकि उहो उथण वारो जहान ई ॿियो आहे। जॾहिं हे जहान ख़तमु थींदो पोइ ॿियो जहान ईंदो। हिकिड़ी हरकत आहे मुस्तक़ीम, हली रही आहे सिधी हरकत, हलंदे हलंदे जॾहिं ॿियो जहान पैदा थींदो त ॿी हरकत पैदा थींदी। जॾहिं ॿी हरकत पैदा थींदी त हे सभु हरकतूं ख़तमु थी वेंदियूं, पोइ ॿी हरकत पैदा थींदी। कानून इहो आहे। हिकिड़ो माण्हू डोड़ंदो थो वञे रोड ते, भॼंदे 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 पोइ ते मोटे। हाणे जॾहिं पोइ ते मोटे त लाज़मी तरह सां बीही पोइ ते मोटे न, पोइ खणी हिकिड़ो हवाई सेकंड जो हिसो पोइ ते मोटे। पर हुनखे बीहणु ज़रूरु लॻंदो, मुंझणु ज़रूरु लॻंदो। त मुंझण वारो जेको मुल्क आहे न, उहो हुननि खे सम्झ में ई नथो अचे। उहो आहे मौत। माण्हू दुनिया खां मुंझी वियो, खाधे खां, पीते खां, लटे खां, कपिड़े खां, मुलाक़ात खां, उथण खां, वेहण खां, ॾिसण वाइसण खां, वसीयत हिदायत करण खां, पारत करण खां, सभ खां मुंझी ख़तमु थी वियो। मौत अहिड़ी शइ आहे जेको माण्हू खे सभु ख़तमु थी कराए छॾे। मौत लज़तूं इंसान जी विञाए थी छॾे, वसीयतूं पारतूं काटे थी कढे। पोइ जॾहिं पोइ ते मोट थींदी, पोइ ते मोट जो मतिलबु इहा त वरी हाणे ज़िंदगीअ में अचे। त उहो तॾहिं ज़िंदगी में अचे जॾहिं सभु क़िस्म जूं दुनिया जूं शयूं ख़तमु थियनि। हेठि अचनि अबो ॾाढो कोन्हे, तंहिं करे असां कोन उथंदासीं। इहो हिननि जो चवणु ग़लति हो। कुल इन लवलीन वल आख़िरीन, ऐं नबीअ तूं चवनि बेशक अॻियां ऐं पोयां लमजबून गॾु कया वेंदा इला मीक़ात यौम मालूम, मुक़रर ॾींहं जे वक़्त ताईं उन्हनि खे आणे बीहारबो। मुक़रर ॾींहुं ईंदो, उन वक़्त ताईं पोइ हिननि खे आणे बीहारबो। सुम इनकुम अय्युहा ज़ालून अल मुकज़िबून, पोइ बेशक तव्हां ए गुमराहो, ऐं कूड़ो कंदड़ो, लआकिलून मिन शजरतिन मिन ज़क़ूम, पुछनि पिया त पोइ भला उन मुल्क में खाधो पीतो छा हूंदो? अलाह ताला थो फरमाए त तव्हां चओ त ज़रूरु तव्हां खाईंदव थूहर जे वण मां। हुते थूहर जो वण आहे। फमालिहून मिन अलबुतून, साईं उहो वणंदो, पोइ खाई सघिबो। अलाह थो फरमाए त जॾहिं तव्हांखे मिलंदो त पेट भरे ढिढ ठोके खाईंदव। मालिहून मिन अलबुतून, ख़ूब भरे खाईंदव। वणंदड़ बि न आहे तॾहिं बि बुख एॾी सख़्तु हूंदी। हदीस पाक में अचे थो त जहन्नमिन खे पहिरियों पहिरियों अज़ाब अलाह ताला बुख जो ॾींदो, सख़्तु रड़ियूं कंदा। तिरमिज़ी शरीफ़ में रिवायत थी अचे पई अबवाबुल फितन में, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हुनि खे बुख जो अज़ाब अचे वेंदो, पोइ रड़ियूं कंदा बुख जे करे। चवंदा दुनिया में असां खाधा खाईंदा हुआसीं, दुनिया में असां ऐश लज़तूं कंदा हुआसीं, आख़िर हिते असांखे मिलणु घुरिजे। 1000 साल रड़ियुनि करण खां बाद उन्हनि खे जवाबु मिलंदो। छा था चओ? एॾी बेपरवाही। उहो रब तबारक व तआला जेको असांखे हिन दुनिया में फरमाए थो, लहुम फीहा मा यशाऊन, तव्हां जेकी उते घुरंदव सो तव्हांखे मिलंदो।
पर उहो हेॾे सॼे पासे ॾे। ऐं हिते 1000 साल खां बाद पुछे थो वञे त छा था चओ? हालांकि अलाह ताला खे बि मालूम आहे। मलाइक अर्ज़ु कंदा त साईं इहे चवनि था त असांखे बुख आहे, पर ॾियो न। पोइ साईं हुननि खे अची ॾींदा उहो थूअर जा वण उते जहन्नम जे तरे में, सान फिल जहीम, बिल्कुलु जहन्नम जे विच तरे में हेठि हूंदा। पोइ हुनखे ॾींदा त खाओ, अंदरि छॾींदनि त हलिया वञो तरे में लंघे। पटे लुणी अचे हिनखे कोन खाराइबा। जीअं पोइ तीअं जहन्नम जे बाहि में तरे में लंघे वेंदा, उते ॾिसंदा त वण बीठा आहिनि अंदरि बाहि में, बाहि जा वण बाहि में। पोइ उन्हनि खे अहिड़ो खाईंदा जो रब पाण थो फरमाए फमालिऊन मिनल बुतून, पोइ भरींदव उन मां पेटनि खे। पछाड़ वरी अचे लॻंदी वञे, पोइ गिरह कुझु अटकी पवंदा, अची मुसीबत थींदी। वरी रड़ियूं कंदा 1000 साल, चवंदा असां दुनिया में गिरावट कंदो हो, पाणी घुरंदा हुआसीं, उन सां लाहींदा हुआसीं, हाणे असांखे कुझु पाणी मिलणु घुरिजे। अॼु परेशानी थींदी, वरी 1000 साल रड़ियूं कंदा। अलाह जे तरफ़ां हुकुम थींदो, छा था चवनि इहे? ॾिसे हिनखे गिरह अटकिया आहिनि, सूअरनि जे निड़नि में फाथो पिया, रड़ियूं पिया कंदा। रब ताला फरमाईंदो त पाणी ॾियो। लाकिलून मिन शजरतिन मिन ज़क़ूम फमालिऊन मिनल बुतून फशारिबून अलैह मिनल हमीम, पोइ पीअंदव मथां से टहकंदड़ पाणी। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़ी उञ जी शिदत हूंदी, इहो तिरमिज़ी शरीफ़ जो आहे, अहिड़ी उञ जी शिदत हूंदी जो जॾहिं हुनखे पाणी प्यालो भरे आणे ॾिनो वेंदो त उहो प्यालो जॾहिं हथ में वठी मुंहं जे भरिसां आणींदा त उनजी गर्मी ऐं उब एॾी हूंदी जो मुंहं जो गोश्त किरी पवंदो प्याले में। अलाह ताला उम्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अज़ाबनि खां बचाए। अज़ीज़ो, पर उञ सख़्त हूंदी अञा बि पाणी पीअंदा, कहिड़ो लही वेंदो। फशारिबून शुर्बल हीम, रब थो फरमाए त अहिड़ो गंदो गरम टहकंदड़ पाणी ईअं पीअंदा जीअं उलीअ वरतल उठ पीए। हीम चइबो आहे उलीअ वरतल उठ। हिकिड़ो थींदो आहे उञायल उठ, ॿिए खे वरी जिगर जी गर्मी पहुचंदी आहे, पाणी पीअंदे 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 वरी बसि न करे ॿीहर बि पीए। हीम चइबो आहे उलीअ वरतल उठ, उलीअ जी बीमारी थींदी आहे उठनि खे। हाज़ा नुज़ुलुहुम यौमद्दीन, रब थो फरमाए त हीअ आहे उन इंसाफ़ वारे ॾींहं ते संदन महिमानी। तव्हां अंदाज़ो करियो कहिड़ी आहे इहा सख़्त। पोइ हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए, एॾो अज़ाब, एॾी तकलीफ़, एॾी सख़्ती। अलाह ताला थो फरमाए नहनु ख़लक़नाकुम, असां तव्हांखे पैदा कयो आहे, फलौला तुसद्दिक़ून, पोइ तव्हां एतिरो वेसाह नथा कयो त अलाह जेकी चवे थो सच करे। पोइ जेको वेसाह न कंदो त उनखे भली वेसाह थिए। हाणे माना अफरायतुम मा तुमनून, छा तव्हां जेको कतरो उछलियो था, पाणीअ जो कतरो जेको उछलियो था, अंतुम तख़लुक़ूनहु, छा तव्हां उन खे पैदा था करियो, अम नहनुल ख़ालिक़ून, या असीं पैदा कंदड़ आहियूं। इन पाणीअ जे कतरे खे जो असां इंसान जी सूरत ॾिनी ऐं इंसान जे वजूद में हज़ारे जवाहरात भरियल आहिनि, उहे सभु इन पाणी जे कतरे ते असां नक्श कयासीं। अखियूं, नक, कन, ज़ुबान, दिमाग़, दिलि, जिगर, सॼो सामान उन पाणीअ जे कतरे खे मुज़कर करणु, मुअनस बणाइणु, अहिड़ा ठपा हणी कुदरत जा ॿाहिरि जंहिं सिके खे का तब्दील कान का सारी हयाती। रब फरमाए त इहे कम असां कया, कंहिं ॿियनि कया। न क़दरना बैनकुमुल मौत, वरी असां मौत बि तव्हांजे विच में मुक़ररु कयोसीं त जीअं तव्हांखे पतो पवे त असांखे हीउ मुल्क छॾिणो आहे। हवाननि बि मसबूक़ीन, असां आजिज़ त न आहियूं तव्हां खां, तव्हांखे पकिड़े न सघंदासीं, तव्हां ईअं सम्झो छा। अला नुबद्दिल अमसालकुम, हिन खां असां आजिज़ कोन हुआसीं जो बदिलायूं तव्हां जहिड़नि खे, असां तव्हां जहिड़नि खे बदिलाए छॾियऊं। इन ॻाल्हि खां आजिज़ हुआसीं। तव्हां हलिया आहियो, ॿिया आया, टियां आया, चोथां आया, ईअं तब्दील पई थी। नुनशिकुम फीमा ला तालमून, ऐं पैदा करियूं तव्हांखे उन्हनि सूरतुनि में जेके तव्हां न पिया ॼाणो। अलाह थो फरमाए त छा इहे असांखे ताक़तूं कोन हुयूं जो तव्हांखे बदिलाए ॿी हिकिड़ी अहिड़ी सूरत में आणियूं जंहिंजी तव्हांखे ख़बर न आहे। फरमाए थो त इहा ताक़त आहे असांखे। पाणीअ जे कतरे मज़ा तव्हांखे इंसान ठाहियोसीं, हाणे तव्हां सम्झो था त असांजी इंसानियत केरु मिटाईंदो। रब थो फरमाए त जंहिं पाणी जे कतरे ते मां नक्श कढी इंसान जी सूरत चिटी आहे, तव्हांजे ठहियल सूरत खे बदिलाए कंहिं हैवान जी सूरत ॾियां त इहो नामुमकिन आहे। ऐं ईअं अलाह ताला करे ॾेखारियो। यहूदनि जी हिकिड़ी क़ौम हुई जिन बेफ़रमानी कई।
अलाह ताला खे फरमाए कूनू क़िरादतन ख़ासिन, थी वञो सभई भोला बछड़ा। वरी ॿियनि खे फरमाई त कूनू क़िरादतन औ ख़नाज़ीर, सभई भोला बणिजी वञो ऐं सूअर, पोइ भोला सूअर थी मरी विया। रब थो फरमाए त तव्हांखे हिन ॻाल्हि जो पतो कोन थो पए त असां सूरत बदिलाए छॾियूं। पोइ नबी पाक सलाह सम्झनि हिकिड़ो सुवालु कयो अलाह जी दरगाह में। इहो हुयो हिन शाबान महीने में जेको अची रहियो आहे, रजब खां बाद 15 तारीख़, हिनखे चइबो आहे लैलतुल बरात। इहा आहे आज़ादी जी राति, छोटकारे जी राति, इज़त ऐं तौबह जी राति, 15 तारीख़ शाबान में। नबी साईं जन उन राति वञी अलाह खे सजदो कयो। इहा रिवायत बुखारी शरीफ़ में। और रब तबारक व तआला फरमायसि त तोखे मां 3 सुवालनि जी इजाज़त ॾियां थो, घुर। उहो बि सजदे में, पाण रिवायत कई थी आहे। फरमायो त मां अलाह जी दरगाह में अर्ज़ु कयो त रब मुंहिंजे उम्मत जी सूरत न बदिलिजे गुनाह में। अॻे सूरत बदिलिजी वई, इंसान ज़ात जी तुंहिंजे गज़ब एॾी हद तक बेहुरमती करे छॾी जो माण्हू मां फिरी जानवर बणिजी विया। ईअं न थिए, अलाह फरमाए ॾिठो। केॾियूं बि हरकतूं कंदा, सूरत न बदिलिजे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान जी अज़मत, इंसान जे सूरत जे तहफ़ुज़ जो सुवाल कयो, हिकिड़ो उहो सुवाल क़बूल थियो। ॿियो सुवाल कीअं त अलाह बेफ़रमानी जे करे तो अॻियनि क़ौमुनि जे मथां किन ते मींहं वसाया बाहि जा, किन ते मींहं वसाया पथरनि जा, किन ते हकलूं आयूं मथां जे हकल में हियां फाटी पिया उन्हनि जा। के अहिड़ा शख़्स जिन खे ज़मीन अंदरि ॻिही वई, के अहिड़ा माण्हू जिन खे दरियाहनि में ॿोड़ियो वियो। इहे तुंहिंजा अज़ाब बेफ़रमानी ते आया। मां पंहिंजी उम्मत लाइ इन्हनि अज़ाबनि जे अचण खां दुआ थो घुरां त अहिड़ा अज़ाब मुंहिंजी उम्मत ते न अचनि। रब ताला फरमाए त ठीकु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि थींदी, उहा क़ुर पाक में लथी, तौबा सूरत में। युअज़िबहुमुल्लाहु बिअयदीकुम, अज़ाब जी लाइन अलाह ताला बदिलाई। अज़ाब ख़ुदा जो बेफ़रमान ते आहे, ख़ुदा काबिल आहे, पर अज़ाब जी लाइन असां बदिलाईंदासीं। और कहिड़ी? अॻे रब तबारक व तआला मथियुनि फिज़ाउनि खे, उतां जे मख़लूक खे, उतां जे अहकाम खे ईअं सिधो जारी कंदो। इहे हालात जेके मां पेश कया ईअं थींदो। मिनहुम मन ख़सफ़ना, मिनहुम मन अग़रक़ना, मिनहुम मन अख़ज़तहु सया, मिनहुम मन अरसलना अलैहि रीह। अहिड़े तरह जा अलाह ताला अज़ाब मोकिलिया, पर हाणे उहे थी विया बंदि। रब थो फरमाए त बेफ़रमाननि ते अज़ाब हाणे ॿिए सूरत में ईंदो। पोइ हुन बि शयुनि क़बूल कयो, छो त सारे क़ुर ते ईमान अथसि। आमन रसूल बिमा उनज़िला इलैहि मिन रब्बिहिल मुमिनून, मोमिननि बि ईमान आंदो, रसूल बि ईमान आंदो आहे हिन क़ुर ते। युअज़िबहुमुल्लाहु बिअयदीकुम, इन बेफ़रमाननि ऐं काफ़िरनि ऐं फ़ासिक़नि ऐं ज़ालिमनि खे अलाह ताला अज़ाब कंदो, पर तव्हांजे हथनि सां। तव्हां अलाह तबारक व तआला जे कुदरत जो जारियो हूंदव, कुदरत जो हथियार हूंदव, कुदरत जो औज़ार हूंदव। सालिह, फर्माबरदार, नेक, आदिल, मुजाहिद उथी बेफ़रमाननि सां लड़ायूं कंदा, जंगियूं कंदा। जे उन्हनि तौबह कई त छॾे ॾींदनि, न त तहे तेग़ कंदनि, ख़तमु कंदनि। हाणे मां अज़ाब जी हालत में करे छॾी आहे। पोइ नबी साईं फरमाए अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह, जिहाद क़यामत ताईं हलंदो। इन तरीक़े सां बेफ़रमाननि खे सिधो कबो। जेके उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि, अलाह ताला जो अज़ाब हुननि जे लाइ आहे, जिहाद हिननि जे लाइ। आई सम्झ में ॻाल्हि की न? ॿ दुआऊं। टी दुआ हीअ त अलाह मुस्लमाननि जो दुनिया जे हिन जहान में हूंदे ॿिज कढी फिटी करे ईअं न कजांइ। झगड़ा थियनि, इख़्तिलाफ़ थियनि, इस्लाम हूंदो। जॾहिं इस्लाम वियो त दुनिया खां हिन दुनिया जो मौज़ू ईअं आहे जीअं हिकिड़े जलसे जो मौज़ू। हे जुमो आहे, हीउ बि हिकिड़े क़िस्म जो जलसो आहे। तव्हां सभु क़ुर शरीफ़ ॿुधण ऐं निमाज़ पढ़ण जे लाइ आया, निमाज़ ख़तमु थी, ॿी क़िस्त आहे क़ुर खे ॿुधण जी। जॾहिं क़ुर शरीफ़ बसि कबो त हर हिकिड़ो माण्हू पंहिंजे ख़्याल सां थी वियो, पोइ कोन वेहबो। हिन तरह रब ताला त फरमाए त दुनिया जो जेको मजमो ऐं जलसो मां बणायो आहे, सो नुबूवत जे प्रोग्राम, हिदायत ऐं इस्लाम जे लाइ आया। जेसि ताईं इहो प्रोग्राम दुनिया में हलंदो, कंहिं हिकिड़े माण्हूअ जे दिलि में बि अलाह जो नालो हूंदो, तेसि ताईं मां दुनिया खे ज़िंदा रखंदुसि।
बाक़ी सुवाल आहे त सारी दुनिया खे सिर्फ़ु हिकिड़े दिलि जे करे अलाह ताला जीअरो रखे, इहा ॻाल्हि कुझु सम्झ में तमामु वॾी थी वञे, वॾी ॻाल्हि आहे, पर इहा माक़ूल ॻाल्हि बि आहे। उहो त रिवायत आहे, थोरो अक़ल माण्हू करे त हुन में सम्झ में ईंदी। हाणे सारी दुनिया खे हिकिड़ो शख़्स सम्झो, इंसान मिड़ी शख़्स आहे हिकिड़ो, हुनजा सभु पुर्ज़ा आहिनि, जीअं मशीनरी सवें पुर्ज़ा हूंदा आहिनि हुन में, पर जॾहिं जुड़ी बीहंदी आहे त हिकिड़ी मशीन हूंदी आहे। ईअं त न चइबो त हज़ार मोटर था वञनि पिया, हिकिड़ो जॾहिं मोटर रस्ते सां वञे, हालांकि केतिरा पुर्ज़ा अथसि कई क़िस्म जा, पर हिकिड़ी ईअं हिन दुनिया खे तव्हां हिकिड़ो पुर्ज़ो सम्झो, अलाह ताला जी कुदरत जी मशीन आहे, इन में ज़िंदगी आहे, माण्हूअ में जीअं ज़िंदगी आहे। हाणे माण्हू सारे खे दुनिया जे मुक़ाबले में सम्झो, अलाह ताला माण्हू खे दुनिया जो मिसाल बणायो आहे, इहा बि अजीब ॻाल्हि आहे। दुनिया में हेठियों पासो पिया, दुनिया में मथों पासो पिया, माण्हू खे पेर पिया आहिनि, मथो पिया, मथे सिज आहे, हिते मथे अखियूं नूर आहे, हेठि मिटी ऐं दज़ आहे, पेरनि में मिटी ऐं दज़ आहे। रब तबारक व तआला विच में हवा रखी आहे, अलाह ताला पिपड़ विच में रखिया आहिनि, हवा जी जाइ। रब तबारक व तआला जबल मथां चोटियूं कयूं आहिनि, अलाह ताला हॾा सभु हिन में विधा आहिनि, जबलनि वांगुरु सख़्तु आहिनि। रब तबारक ताला उन्हनि में लोह विधा आहिनि, तव्हां जेकॾहिं हॾनि खे तव्हां कंदव कोशिशि कंदव ऐं अॼोके कीमियाई तरीक़े सां कढंदव त लोह निकिरंदो, सोन निकिरंदो, ट्रामो निकिरंदो, पितल निकिरंदो। एतिरो माण्हू जे जिस्म में लोह आहे जो केतिरो निबूं ठही सघनि थियूं, जिन सां जेकर केतिरा ॾींहं माण्हू वेठो कलम सां लिखे, एतिरो लोह आहे माण्हू जे जिस्म में, एतिरो सोन आहे, एतिरी चांदी आहे, एतिरी हर क़िस्म जा। माण्हू हिकु दुनिया जी मिसाल आहे। पोइ उन माण्हूअ खे अची थो वठे मर्ज़, पियो आहे बिस्तरे ते, हेॾो डॉक्टर थो अचे, हेॾो अज़ीज़ थो अचे, हेॾो को ॿियो माण्हू थो अचे, अचे ॾिसनि था, चवनि था त जीअरो आहे, कोशिशि था कनि त अखियुनि मां ॾिसे थो अचे, न अखियूं ॿुटे थी वञे, कननि सां ॿुधे थो अचे, न आवाज़ कोन थो ॿुधे, भला पोइ जी साहड़ो खणे थो, कीअं थी ख़बर पए, जे खंभु हीअं नक ते रखूं था त उहो खंभु झिरकीअ जो चुरे थो थोरो, सम्झ में अचे थो साह अथसि। हाणे जीअरो आहे न मोहल आहे, जीअरो आहे, इन खे खणी विञारे वञी पूरे जनाज़े जी नमाज़ कबी, ईअं न आहे, कीअं न थींदी, छो त जीअरो आहे, इन जो इलाजु कबो, कोशिशि कबी। रब तबारक व तआला अहिड़े माण्हूअ वांगुरु उन दुनिया खे बि जीअरो तसवुरु कंदो, जीअरो ख़्यालु कंदो, तसवुरु न पर ख़्यालु, जीअरो भाईंदो उन खे हिन तरीक़े सां त जीअं तव्हां इन खे जीअरो सम्झी दफ़न नथा कयो, ईअं अलाह ताला जॾहिं दुनिया जे जहान में हिकिड़ी दिलि ॾिसंदो अलाह जे नाले वारी, चवंदो त दुनिया जीअरी आहे, हुनजो पुर्ज़ो जो हिकिड़ो जीअरो आहे। पोइ इन दुनिया खे अलाह ताला इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा करे क़यामत सां शुरू करार ॾे, ईअं न थींदो। सम्झ में आयो त क़यामत गाफ़िलीन, फासिक़ीन, फाजिरीन, ज़ालिमीन ते क़ाइमु थींदी, सालिहीन ते क़यामत क़ाइमु न थींदी, जेसिताईं सालिह हूंदा क़यामत न थींदी। ऐं यकीन रखो त दुनिया ते जेकॾहिं कंहिं ज़िंदगीअ जो अहसान कयो आहे, जो दुनिया जी ज़िंदगी डिघी आहे, सिर्फ़ु उन्हनि जेके अलाह जो नालो था वठनि, जेके हवा ते उॾरनि था, जेके ज़मीन में सुराख कढनि था, जेके जबलनि खे टुकनि था, जेके लोह ते कब्ज़ो था कनि, उहे दुनिया जे ज़िंदगी जो सामान कोन था गॾु कनि, उहे पंहिंजे ऐशे जो सामान था कनि, वापार तजारत था कनि। दुनिया जी ज़िंदगी जो सामान उन्हनि वटि आहे जेके अलाह जो नालो था वठनि, जीअरी दुनिया हिननि जे करे आहे। पोइ जॾहिं माण्हू हिकिड़ो मरी वञे, पोइ हुनखे ज़ेवर पाराइबा, हुनखे मोटर ते चाढ़े घुमाइबो, हवाई जहाज़ ते चकर ॾियारबा, खणी वञी हज कराइबसि, इंग्लैंड अमेरिका ते निबसि हुन जनाज़े खे, पोइ जनाज़े खे अलाह तबारक व तआला ख़तमु कंदो बसि। हीअ दुनिया जनाज़ो आहे, जेसिताईं अलाह जो नालो अथसि त पोइ जीअरी आहे। माण्हू ईअं न सम्झनि त असां अहसान कया आहे, यूरोप अहसान कया असां ते, अहसान उन्हनि कया जेके अलाह जो नालो था वठनि। जेसिताईं दुनिया ई न हूंदी त पोइ कुंवार जो हिकिड़ी मरी वञे त पोइ ज़ेवर पारायो, पोइ काॾे कबसि, लटा कपिड़ा पोइ पाराइबसि उनखे, कफ़न पाराइबो। हीअ दुनिया कुंवार जी मिसाल आहे, इन में हयाती अलाह जो नालो आहे। अलाह नूर समावात वल अर्ज़ मसल नूर हिक मिशकातुन फ़ीहा मिसबाह। जेकॾहिं इहो अलाह जो नालो निकिरी वियो त पोइ जनाज़ो आहे, जनाज़े खे त ख़तमु कबो। अज़ीज़ो, नबी संजन अर्ज़ु कयो त अलाह मुंहिंजे मुस्लमाननि जी क़ौम दुनिया में निकिरी वञे, पोइ बि दुनिया पई रहे, पर कीअं न थींदी। मुस्लमान हूंदो त दुनिया रहंदी, न त बसि। सुवाल इहे रब तबारक व तआला सुवाल नबी साईं जा इन राति ते पूरा कया। एॾो वॾो मसइलो थी वियो। रब ताला फरमाए थो त इहे अज़ाब जेके हुआसीं उहे सभु ख़तमु थी, नबी साईं जी दुआ अज़ाब सभु। हाणे अलाह ताला थो फरमाए त असांखे कुदरत आहे त तव्हांजी शकिलनि खे असां बदिलायूं, कुदरत आहे पर किरदार बि आहे की न कोन्हे, कुदरत बि आहे। सुवाल रहे त किरदारु अलाह ताला इहो बंदि करे छॾियो दुआ सां, कंदो कोन जो कंहिंजी सूरत बदिलाए, क़ौम जी क़ौम ते बाहि थी वञे, बाक़ी हिकिड़ी सूरत आहे। पोइ रिवायत थी अचे तिबरानी में, तिबरानी रिवायत जो हदीस जो किताबु आहे, मिशकात शरीफ़ हुनखे नक़ल कयो आहे। सयाती अला उमती ज़मान
मुंहिंजे हज़ूर साईं फरमायो मुंहिंजे उम्मत ते हिकिड़ो ज़मानो ईंदो यज़रबून तुबूल वदफूफ युग़नून अलक़ैनात वयस्तहिलून अलहिर वलहरीर। फरमायो त अहिड़ो गफ़लत जो सामान आहे, अहिड़ो बुछड़ो सामान आहे, अलाह जे ज़िक्र जे मुक़ाबले में साज़ आहे। फरमाए थो त मूंखे अलाह ताला मोकिलियो आहे बुइस्तु लिमहकिल मज़ामीर। ऐं फरमाइनि था बुइस्तु महकिल मज़ामीर व तसावीर व तसालीब। फरमाइनि था त अलाह ताला मूंखे सलीब जे ख़तमु करण लाइ मोकिलियो। सलीब जंहिंखे ईसाई पूॼींदा आहिनि, उहो थींदो आहे हिकिड़ो किरास, कीचे में पाईंदा आहिनि, उहो मदाणी थींदी आहे। यानी ईसा अलैहिस्सलाम जी फासीअ जो हिकिड़ो अक़ीदो हुननि रखियो आहे, पोइ उनजी शकिल ठाहे ॻीची में पाईंदा आहिनि। इहा बरकत वारी आहे। अहिड़ी अहमद क़ौम, पंहिंजे पीउ खे जो कंहिं खंजर सां मारिजे त पोइ खंजर ॻीची में माण्हू हुते घुमाईंदो त हे अबे खे हिन कुठो खंजर, बरकत वारो। अहिड़ी क़ौम करे ठो दुनिया में पागल, ऐं इहे दुनिया में अकलमंद क़ौमूं सॼी थी वञनि। पोइ सलीब पाणी वठंदा आहिनि, घुमंदा, छो जो भई ईसा अलैहिस्सलाम जी फासी हिन किरास ते आई, हिन तरह। इहा बरकत वारी आहे। जीअं असांजा मुस्लमान केतिरा करबला खे बरकत वारो सम्झंदा आहिनि, छो त भई इमाम हुसैन शहीद थियो। अरे शहादत वारी जाइ थी आहे, हुनजे वफ़ात जी जाइ थी आहे, हुते ज़ुल्म जी जाइ थी आहे, तव्हां हुनखे पंहिंजी इबादत जी जाइ बणायो आहे। यहूदनि वारो साॻियो मज़हब। माण्हू इहा ॻाल्हि चाहींदो त मुंहिंजो अबो हिते शहीद थियो त हिनखे ज़ियारत करणु वञा दुनिया खे, अकोला इहो कीअं हाल आहे मुस्लमाननि जो, साॻियो यहूदनि जे तरीक़े ते। त अज़ीज़ो, असुल ॻाल्हि इहा हुई त नबी साईं जन फरमायो त मां साज़ खे ख़तमु करण लाइ आयुसि। फरमायो त यज़रबून तुबूल वदफूफ युग़नून अलक़ैनात, औरतुनि खे राग चवराईंदा, रंडियुनि खे राग चवराईंदा। वयस्तहिलून अलहिर वलहरीर, ज़िना खे हलाल पिया ॼण सम्झंदा, ऐं रेशम ऐं पट पिया पहिरींदा। इहे फरमाई। ऐं फरमायूं त उलाइक, इहे अहिड़ा माण्हू आहिनि, ला यक़बिलुल्लाहु मिनहुम, अलाह ताला न क़बूल कंदो इन्हनि खां सरफ़ऊं वला अदला, न इन्हनि जो रब तबारक व तआला फ़र्ज़ क़बूल कंदो, न नफ़िल क़बूल कंदो। फ़र्ज़ ख़ैरात में, नफ़िल ख़ैरात में, फ़र्ज़ इबादत में, नफ़िल इबादत में, फ़र्ज़ अख़लाक में, नफ़िल अख़लाक में। फ़राइज़ ऐं नवाफ़िल इंसान जी ज़िंदगी खे चौधारी वेड़े कनि, सभु रद्द, इबादत सारी रद्द। व सयजअलहुमुल्लाहु क़िरदतन व ख़नाज़ीर, पाण त फरमाइनि त अलाह ताला इझो हली इन्हनि खे कंदो सूअर या भोलो, इझो हली कंदुनि, माना हिन दुनिया में न। उहो कॾहिं वेझो मुल्क हिन दुनिया खां निकिरण जे बाद आहे क़बर, माना क़बर में हुननि जी सूरतूं बदिलिजी वेंदियूं। दुआ पंहिंजे जाइ ते रही, दुनिया में सूरत न बदिली। रब ताला फरमाए थो त असां तव्हांजे सूरतुनि खे बदिलायूं, हिते क़ादिर आहियूं। उहो किरदारु उते क़बर में अदा थींदो। हेॾे नबीअ जो नंग थियो, होॾे अलाह जी कारसाज़ी थी। रब ताला तव्हांखे असांखे हिन मुसीबतुनि खां बचाए। फरमाए थो त अला अन नुबद्दिल अमसालकुम व नुनशिअकुम फीमा ला तालमून। रब थो फरमाए त असां हिन खां आजिज़ न आहियूं जो बदिलायूं तव्हां जहिड़नि खे ऐं पैदा करियूं तव्हांखे उन्हनि सूरतुनि में जेके तव्हां नथा ॼाणो। वलक़द अलिमतुम नशअतल ऊला, तव्हांखे इहो यकीन नथो अचे त भला पहिरीं पैदाइश खे सोचियो, जेका पहिरीं असां पैदाइश ॾिनी तव्हांखे। फलला तज़करून, छो नथा हितां नसीहत वठो। उहो अलाह जंहिंखे पहिरीं पाणी जे कतरे मां पैदा थो करे, उहो सूरत छो न बदिलाए। अफराए तुम तहरसून, छा भला अञा ॿुधायो तव्हां जेकी दुनिया जे जहान में खेड़ियो था, पोखूं था करियो, उते ॾिसो। अन तुम तज़रऊन हू, छा तव्हां था पोखियो, अम नहनु ज़ारिऊन, या असां उन पोख खे ॼमाईंदड़ आहियूं। तव्हां छा था कयो, तव्हां त रहंदो हुनजी मुठी विञाए था अचो। जेकर 4 ॾींहं खाओ आहे उहे मण अधमण उछलिया आहियो ज़मीन में, अॻिते त असांजे हवाले आहे। लव नशा लजलना होतामा, जेकर असीं घुरूं हा त करे छॾियूं हुनखे लताड़ियल गाह हो। फज़ल तुम तफ़क़हून, पोइ तव्हां वेठा किसा कयो आहे, यार फलाणे जो फसल न थियो, फलाणे जी पोख ते बाहि थी वई। इन लबग़रमून, असां ते चटी पइजी वई। बल न महरूमून, न पर असां बदबख़्त थियासूं। अफराए तुमुल मां अलज़ी तशरबून, छा उहो पाणी ॾिसो था जेको पियो था, जो कयां आहे। अंतुम अंज़ल तुम मिनल मुज़ुन, इहो पाणी तव्हां लाथो आहे हिकु करण मज़ा। अम नहनुल मुंज़िलून, या असां इहो वसाईंदड़ आहियूं। लव नशा, जेकॾहिं घुरूं हा असां, जलना उजाजन, इनखे खारो करे छॾियूं आहे। फलौला तशकुरून, पोइ छो नथा तव्हां थोरो मञो, हेॾो अहसान छो नथा तव्हां असांजो मञो। खारो पाणी करे ॾायूं आहे त पोइ छा थिए, मिठो पाणी करे तव्हांखे मथां ॾियूं था, पोइ तव्हां सम्झो था त बसि पंहिंजे लिखे थो लहे। अफरे तुम नार लती तूरून, छा भला इहा बाहि जेका ॿारियो था तव्हीं, ॿुधायो इहा बाहि तुम अंशा तुम शजर था, तव्हां इन जा वण पैदा कया आहिनि। अम नहनुल मुनशिऊन, या असां इनखे फुटाईंदड़ आहियूं। बाहि जो जेको जोहर आहे फास्फोरस जो वणनि में पैदा थो थिए ऐं जबलनि मां पैदा थो थिए। वण ज़मीन में फास्फोरस खणी था अचनि, अहिड़े क़िस्म जूं काठियूं वण इहे सभु पैदा था थियनि।
या अहिड़ी तरह सां काठियुनि खे तव्हां बाहि में विझो था पोइ ॿरे थी पई बाहि हिन में। अलाह ताला फरमाए थो सारो कमु इहो असांजो आहे। न जलना तज़किरा, असां हिनखे नसीहत लाइ कयो आहे। मता अलिल मुक़ीम, जेके सामान, इहो सामान आहे उन्हनि शख़्सनि जे लाइ जेके वीचारा रिणनि ऐं पटनि में राही थियनि था, हलनि था वॾाइनि, उन्हनि जो सामान आहे। त सभु बिस्म रब्बिकल अज़ीम, ए नबी तूं इहो सारो वाइज़ नसीहत करे क़ुर ॿुधाए पोइ चओ सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम। जंहिं अल्लाह तबारक व तआला जो नालो वॾो बुज़ुर्गी वारो आहे, इहा रब जी तस्बीह पढ़ी मुंहिंजो शुक्रियो अदा कर जो इहो क़ुर शरीफ़ असां तव्हांखे ॾिनो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुर शरीफ़ में जानत वारो बणाए, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे तौबा ऐं ईमान सां ख़ात्मो